अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजे ड्रामे जी नई ज़बरदस्त बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। तव्हां रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं हैदर वरी पंहिंजे सौट सके सां वरी जेको आहे धोखेबाज़ी करे जाबर सां वञी मिलियो। इहा हिकु ट्रिक आहे दोस्तों। थी सघे थो हैदर जाबर जो एतबार खटे उन खे दुप करण जे लाइ इहो करे थो, या थी सघे थो सच में सांवल सां गदारी कई आहे हैदर। इहा अचण वारे किस्सनि में तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो। दरअसल दोस्तों इन ड्रामे जी का ख़बर थी पवे, को कंहिंसां गॾिजी थो वञे, को कंहिंसां अचानक फिरी थो वञे, कंहिंखे का ख़बर थी पवे। असल में जेका अॻे ड्रामा रिकॉर्ड कया वेंदा या इंडिया जी फिल्मा या पाकिस्तान ड्रामा, उन में जेको गद्दारी कंदो हुयो उन खे शुरू में उनजे चहिरे जे इम्प्रेशन मां अंदाज़ो लॻी वेंदो हुयो। चहिरे जो इम्प्रेशन हू अहिड़ो ठाहींदो हो शुरू में, जीअं जीअं किस्सा अॻिते वधंदियूं त हू गद्दार थींदो ऐं अंदाज़ो लॻी वेंदो त हीअ अॻिते हली गद्दार थींदो। ऐं सिंधी ड्रामनि में का ख़बर न आहे, ॾंद पटियूं बीठा आहिनि, कॾहिं हुनजा कॾहिं हुनजा, अचानक वरी मिर्गी थी अची वञे त वरी उहो हुनजो थो थी वञे, त वरी उहो हुन सां गद्दारी थो करे। अड़े चहिरे जा इम्प्रेशन बि त ठाहियो न। मेन शइ ड्रामे या फिल्म में चहिरे जो इम्प्रेशन हूंदो आहे। उन इम्प्रेशन सां ड्रामे खे हलायो वेंदो आहे त बाबा हीअ गद्दार निकिरंदो, हीअ अॻिते भलो माण्हू निकिरंदो, हीअ अहिड़े क़िस्म जो किरदारु अॻिते हली खणंदो। लेकिन हिते का ख़बर न आहे, ॼण ॿकरियूं चारींदा चारींदा सिधो ड्रामे में अची विया।